के ज़हन में हीअं बि जेके तव्हांजा ख्वाब आहिनि उन्हनि खे पंहिंजे नुमाया करे वठो, उन्हनि खे जोड़े वठो। ऐं पोइ उनजे जेसीं ताईं चवंदा त जेसीं ताईं तव्हांखे ख़बर ई न आहे त तव्हांखे वञिणो की न आहे, अगरि तव्हांखे ख़बर न आहे त तव्हांजी मंज़िल कहिड़ी आहे त पोइ तव्हां बेरा रवि जा शिकार थींदो, मीन्स भटकंदव। तव्हांखे ख़बर ई न आहे त यार आउं डॉक्टर थियां, आउं इंजीनियर थियां, आउं उस्ताद थियां, या आउं को ॿियो पायलट थियां, या आर्मी अफ़सर थियां। इहो हींअर खां ई डिसाइड करे वठो। तव्हां डिसाइड कंदो ताईं न वॼायो, डिसाइड कंदो त पोइ उनजे पोयां तव्हां वञण में तव्हांखे वॾी ॾुखियाई न थींदी ऐं तव्हां इंशाअल्लाह उन मक़सद में पहुची वेंदो। अच्छा, हिकिड़ी नंढी तव्हांजी ॻाल्हि भविष्य कया तालीम तमामु घणी आसान आहे। तव्हांखे हींअर शायदि हेॾा सारा सब्जेक्ट मैथमेटिक्स, साइंस, अंग्रेजी, इहे सभु शयूं तव्हांखे ॾाढियूं ॾुखियूं लॻंदियूं हुयूं, पर जीअं जीअं तव्हां अॻिते वधंदो तव्हांखे इहे सफ़ा आसान ऐं तमामु ईज़ी लॻंदी ऐं तव्हांखे का दिक़त कोन थींदी। तालीम जे लाइ महज़ हिकिड़ी शइ रुकाइण उहा आहे मुस्तक़िल मिज़ाजी। मुस्तक़िल मिज़ाजी छा आहे? हरे हरे हलंदो रहणो आहे, हरे हरे हलंदो रहणो आहे, हरे हरे हलंदो रहणो आहे, किथे बि रुकणो न आहे। 6 में ईंदासीं, 7 में ईंदासीं, 8 में ईंदासीं, 9 में ईंदासीं, मैट्रिक कवर कंदासीं, इंटर कवर कंदासीं, यूनिवर्सिटी वेंदासीं, पोस्ट ग्रेजुएशन कंदासीं, एमफिल कंदासीं, पीएचडी कंदासीं ऐं पोस्ट पीएचडी कंदासीं। तव्हां जॾहिं वेंदा रहंदो त इहो तव्हांजे मामूल जी ज़िंदगी जो हिसो बणिजी वेंदो। जीअं तव्हां मानी खाईंदा आहियो, जीअं तव्हां पाणी पींदा आहियो, जीअं तव्हां पंहिंजे घर में बर्ताव कंदा आहियो, जी तालीम महज़ उन हवाले सां तमामु ईज़ी आहे। तव्हांखे का वधीक एफर्ट्स करण जी ज़रूरत कोन पवंदी। तव्हांखे बस उन रस्ते ते उन मुस्तक़िल मिज़ाजी खां हलणो आहे ऐं तव्हां खां गारंटी थो कयां तव्हां मूंखां हींअर लिखाए वठो स्पेशली छोकिरियुनि जे लाइ। ऐं काफ़ी अर्सो गर्ल्स कॉलेज में रहियो आहियां, 9 साल आउं कुल गर्ल्स कॉलेज में रहियो आहियां, उनखां पोइ शाबी चक्र गर्ल्स कॉलेज में रहियो आहियां। छोकिरियूं जेके वीचारियूं ॾाढियूं कंफ्यूज़ हूंदियूं आहिनि, उन्हनि खे घणा परमिशन न हूंदी आहे त अॻिते पढ़ूं या न पढ़ूं, पर हाणे तव्हांजे लाइ स्पेशली अहम मैसेज ॾेई रहियो आहे त हाणे तालीम तमामु घणी ईज़ी थी वई आहे। अगरि तव्हांखे घणा परमिशन फॉर सपोज या कि तव्हांजो डोमेस्टिक इशूज़ घर में मुमकिन आहे त तव्हांखे अॻिते पढ़ण जे लाइ परमिशन न मिले या पैसे पंज जी बि ॾुखाई थी सघे थी, त हाणे तालीम तमामु ईज़ी थी वई आहे। तव्हां घरनि में वेही करे इहो हासिल करे सघो था। शर्त आहे उन मुसलसल सिलसिले खे जारी रखंदा अचो